अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अॼु समातन जी नज़र करियूं था सिंधु हसन अली बपड़ जो लिखियल लेख जंहिंजो उनवान आहे सरजस तासूर सामायस त सुख विया। असांजे सिंधी समाज में जिते न्याणी खे सत क़ुरान चयो वञे थो ऐं न्याणियुनि जे मेड़ थी अचण ते खून बि माफ़ कया वेंदा आहिनि, उते वरी हिन पदरशाही समाज में औरतुनि सां हर क़िस्म जो ज़ुल्म, ज़्यादती ऐं नाइंसाफ़ी कई वञे थी। पदरशाही ऐं जागीरदारी समाज में औरतुनि सां जानवरनि खां बि वधीक बदतरीन सलूक रवा रखियो वञे थो। शहरी पढ़ियल लिखियल औरतुनि खां वठी यूनिवर्सिटियुनि में पढ़ंदड़ शागिर्दियाणियुनि ताईं या वरी ॿारहाड़ी जे मिसकिन हारियाणनि खां वठी ऑफिसनि में नौकिरी कंदड़ औरतुनि ताईं सभु पदरशाही समाज में नाइंसाफ़ी जो शिकार थियनि थियूं। कारोकारी हुजे या ॾे वठ जी शादी, संग चटी, क़बाइली तकरार, वेंदे कॉलेजनि, यूनिवर्सिटियुनि या ऑफिसनि में कमु कंदड़ औरतुनि सां हिरासमेंट हुजे, समूरनि औरत दुश्मन अमलनि जा ज़िम्मेवार असांजा जागीरदार नवाज़ हुक्मरान आहिनि, जिन जी औरत दुश्मन पॉलिसियुनि सबबि किथे बि औरत ख़ुदि मुख़्तियार फ़र्दी हैसियत में नाहे रही। हाणे त तज़रील जा वाक़िया ह्यूमन राइट्स ते कमु कंदड़ सोशल एक्टिविस्ट औरतुनि सां बि थी रहिया आहिनि। सिंधी समाज जिते अनेक वबान में वरतल आहे, उते औरत दुश्मनी मथां दर्जे ताईं पहुतल रही आहे। अज़ीम माइरूं अज़ीम पुट ॼणींदियूं आहिनि। जेकॾहिं हर अज़ीम पुट अज़ीम ऐं बुलंद सोच जो मालिक हूंदो त हू पंहिंजे घर जी औरत खे सियासी तौरु आज़ादु ऐं ख़ुदि मुख़्तियार बणाईंदो, जीअं रसूल बख्श पलीजे कयो हो, जीअं शहीद फाज़िल राहू कयो हो, जिन पंहिंजे घर ऐं ख़ानदान जे औरतुनि खे सिंधी समाज अंदरि औरत जी हैसियत बाबति जागृता पैदा करण लाइ सियासी तौरु अॻिते आंदो। समाज खे बदिलाइण ख़ातिर ज़हनियत बदिलाइणी पवंदी। उहा ज़हनियत तॾहिं बदिलजंदी जॾहिं असां औरत दोस्त समाज ठाहींदासीं, जहालत ऐं तंग नज़री मां जिंद छॾाईंदासीं। पर असां वटि रुॻो हसद, साड़ ऐं तहसुब जो लाड़ो आम जाम नज़र ईंदो आहे। इहो बि केॾो वॾो अलमियो आहे जो शलन का पढ़ी लिखी औरत ॿाहिरि निकिरे, कंहिं सियासी इल्मी अदबी प्रोग्राम में वञे, पोइ ॾिसो संदन तरक़ी पसंदी पिया औरत खे तकींदा त ॿिए पासे पाण खे सिंध जे दर्दनि जो अलम बरदार पिया महसूसु कराईंदा रहंदा। ॼण त संदन इल्म जा सभु दरवाज़ा ई हुननि ते खुलनि था, जॾहिं त संदन पहिरीं तरजीह औरत जी किरदार कशी हूंदी आहे। सिंध अंदरि इक़्तिदारी ऐवाननि ते 15 सालनि खां क़ाबिज़ सियासी पार्टी जेका इक़्तिदार में अचण ख़ातिर वोट बि औरत जे नाले ते हासिलु करे थी, पर उन पार्टी हिन महल ताईं औरतुनि जी बराबरी त परे जी ॻाल्हि थी, पर उन जी भलाई ऐं जियापे लाइ को बि अहिड़ो फलाही प्रोग्राम ऐं मुस्तक़िल रोज़गार नाहे ॾिनो जंहिं मंझि औरत पंहिंजी इज़त सां पेट पाले सघे। पर वेतर बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जे वसीले औरतुनि जी तज़लील कराईंदा, जॾहिं त उन प्रोग्राम ज़रिए औरत जी जेका तज़लील कई थी वञे उनजो मिसाल दुनिया जे कंहिं बि मुल्क में नथो मिली सघे। उन प्रोग्राम तहत सिंध जी इज़तदार ऐं बहादुर औरत खे पीनू बणाइण जो सहयोग कयो थो वञे। सिंध में हिन वक़्तु अवामी तहरीक ऐं सिंधियाणी तहरीक खां सवाइ बि का बि तनज़ीम अमली तौरु मैदान ते नज़र न ईंदी। सिंधियाणी तहरीक हिन वक़्तु शहर ऐं ॿारहाड़ी जे औरतुनि मंझि सचाई सां सियासी ऐं समाजी जागृता लाइ मैदान अमल में आहे। असां बहितर समाज तॾहिं ठाहे सघूं था जॾहिं समाज जो हर फ़र्द ईमानदारी सां अज़ीम पुट बणिजी ॾेखारे। हीअ असीं अवां जे समातनि जी नज़र करे रहिया हुआसीं सिंधु हसन अली बपड़ जो लिखियल लेख। अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।